जिते ॾिसो त मुआशरो इंतशार जो शिकार हुजे, उहा क़ौम धोखनि ऐं दौलाबनि में घेरियल हूंदी आहे। ॿियो कुझु नाहे, बस पावर जी जंग आहे। हर माण्हू ॿिए मथां सबक़त हासिल करण लाइ विढ़े पियो। उनखे पंहिंजे ईंदड़ नस्ल ऐं मुस्तक़बिल जी का बि परवाह नाहे। ताक़त ताक़त बस ताक़त घुर्जे। हिक तरफ़ मीर शाहनवाज़ ख़ान ऐं मंसूर ख़ान जे विच में ताक़त हासिल करण लाइ जंग विढ़ी पई वञे, त ॿिए तरफ़ मुराद ऐं रहज़न हिक ॿिए खे झुकाइण लाइ संदरा ॿधियो बीठा आहिनि। छा असांजी इहा रिवायत आहे खून असांजा मर्द कनि ऐं खून बहा में न्याणियुनि जा संग ॾिना वञनि? ककर कॾहिं पंहिंजी भेण लाइ इहो सोचियो त उन जे दिलि में बि उन जा ख़्वाब ऐं अरमान हूंदा, उन बि कंहिंखे चाहियो हूंदो, पर न, खूंज जे अरमाननि जो गलो घोटे उनखे दुश्मन जे दर ते ज़बरदस्ती परणायो वञे। सोढल चाहियो पंहिंजी सोट गुल परीअ खे, जंहिंसां लाऊं लहण जा ख़्वाब ॾिसे थो, पर हितां जे जरगाई निज़ाम उन जे अरमाननि मथां अहिड़ी त लत रखी जो पंहिंजनि हथनि सां पंहिंजी मोहबत खे दुश्मन जे दर ते परणाए ॾियणो थो पवे। इहे कलोर इते ख़तम थियण वारा नाहिनि, न ई कंहिंजो मन माठो थियणो आहे, न ई कंहिंजे अंदर जी बाहि उझामी आहे। मर्दनि मथां कहिड़ो फ़र्क़ु पवे थो गोरीअ जे सुॾकनि जो? उन जी अखियुनि साम्हूं उन जी न्याणीअ खे ज़बरदस्ती परणायो वञे। कहिड़ो फ़र्क़ु पवे थो काइम ऐं हनीफ़ा ज़ारो क़तार रोइनि था? कहिड़ो फ़र्क़ु पए थो मरियम जे ॾुखनि पीड़ाउनि जो? खणी जो नसीबा ऐं वज़ीरा पंहिंजे मन में हसीन ख़्वाब सजाए वेठियूं आहिनि, पर उन्हनि जा ख़्वाब कीअं लताड़िया वेंदा? हू उनखां अणॼाण आहे। जेको मुआशरो गंद जो ढेर बणिजी वियो हुजे, उनखे सवारण सवलो कमु नाहे। पोइ बि मंसूर ख़ान ऐं अमा साइण हक़ ऐं सच जी जंग ज़ालिमनि सां जोटी आहे। छा हू हिते अमन कराइण में कामयाब वेंदा? छा मंसूर ख़ान पंहिंजे चंद मर्द मुजाहिदनि सां गॾु हिन करप्ट कामोरनि, राशी आफ़ीसरनि ऐं ज़ालिम वॾेरनि खे शिकस्त ॾियण में कामयाब वेंदो? छा मंसूर ख़ान हिते हक़ सच ऐं अमन जो सिज उभारण में कामयाब वेंदो? बस मां इहो ई चवंदसि, उन क़ौम जो आख़िर छा थींदो जिथे धोखा ऐं दौलाब हुजनि? इहो सभु कुझु परखण लाइ अव्हां खे ॾिसणो पवंदो सोप सीरियल दौलाब। उन क़ौम जो आख़िर छा थींदो जिथे धोखा ऐं दौलाब